दोस्त असां जावेद सोमरो ते हो तो दोस्तों ही है वो भालवा जो खूह जितां खां बादशाह उमर सुमरे थर जी छोकरी मारवी के खयो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज असां मौजूद आहियूं भालवा में ऐं मारवी जो खूह है जेको उमर मारवी जे दास्तान जो एक अहम हिस्सो है। असां गॾु असांजे दोस्त सलेमान रहमान मौजूद है। असां उन खां कुझु हिन भालवा जी खूह जी तारीख़ बाबति पुछंदासीं ऐं इहो बि पुछंदासीं त हिन भालवा में असां काफ़ी दफ़ा अची चुका आहियूं। हींअर जेको कुझु एडवांसमेंट हिते थियूं आहिनि, कुझु तरक़ी थी आहे, असां ॾिसूं था पिया, उनजे बारे में ॿुधायो। पर शुरूआत असां इन खूह जी तारीख़ खां कंदासीं। जी सलेमान। महिरबानी याफ़्ता। थर ते थधो चंड बिनी राति मलीर जी ॼण ही सारो मंड महके तो लाइ मारवी। मारवी थर जो अमर किरदारु आहे। हुबुल वतनी जो देश मारवी जे करे बि चयो वेंदो आहे थर खे। ऐं थर जी हिकिड़ी तमामु वॾी सुञाणप उहा मारवी आहे, जंहिं पंहिंजी लोही ऐं लज खे असां बचायो। मारवी खे मुंसलिक कयो वियो आहे भालवा सां। त मारवी भालवा जी हुई ऐं हिन ई खूह ते जिते असीं हींअर बीठा आहियूं, हितां खां उमर पंहिंजे उन टाइम जे पंहिंजे काफ़िले सां आयो, खणणु उठंदा ऐं खणी वियो हितां खां। उहा ॿी ॻाल्हि आहे त अञा इन ते तहक़ीक़ थियण जी ज़रूरत आहे। सिंध जा अदीब मुहक़िक़ जेके पढ़िया लिखिया माण्हू आहिनि उहे हिन ते कनि पिया, पर उन लेवल जो कमु नाहे थी सघियो जंहिं लेवल जो कमु थियणु खपे हा। असांखे ख़बर पवणु खपे त तारीख़ में भालवा जी छा हैसियत आहे ऐं हिन खूह जी छा हैसियत आहे। बाक़ी रहियो सुवाल तव्हांजो इहो त हिते जेको कमुकारु थियो आहे उहो मुंहिंजे हिसाब सां मोहतरमा ससी पले जो साहिबा जे दौर मां थोरो घणो कमु थियो ऐं उन खां पोइ कल्चर ऐं टूरिज़म जी वज़ारत जॾहिं साईं सरदार शाह वटि आई तॾहिं उन में पंहिंजो हथु वंडायो आहे, कमुकारु कयो आहे। अञा बि थोरो हिते कम जी ज़रूरत बि आहे। उन सां गॾोगॾु हितां जो रोड जेको इहो लिंक रोड लहे थो, इहो टुटो पियो आहे, उखड़ियो पियो आहे। असीं वसवारनि खां, सिंध गवर्नमेंट खां ऐं ख़ासि करे साईं सरदार शाह मां इहा उमेदु था रखूं त इन रोड जी बि मुरमत कराए जेको सुठे नमूने सां इन सुठी हालत में इनखे कयो वञे त जीअं सियाह परे परे खां अचनि था त उहे माण्हू आसानी सां हिते अची सघनि, घुमी फिरी सघनि। ज़बरदस्त, थैंक यू सलेमान। सो दोस्तों इहो असांजे दोस्त सलेमान रहमो। हाणे असां सां गॾु कामिड़ सिकीलतो रहमो मौजूदु आहे। असां कामिड़ सिकीलतो खां पोइ इहो पुछंदासीं त थोरो हिन खूह जे बारे में हिस्ट्री जो ॿुधाइजो ऐं उनखां पोइ इहो जीअं सलेमान थोरी देरि पहिरीं ज़िक्र कयो त हीअ हिकिड़ी ॾंद कथा बि थी सघे थी, छो जो किथे बि साबिती नथी मिले। पोइ उहो शाह साईं जी शाइरी हुजे या जेके बि असांजा अदीब आहिनि, लेखक आहिनि, उन्हनि बि इन ॻाल्हि जी कंफर्म साबिती नथी मिले त हीअ वाक़ई उहो ई खूह आहे भालवा जो जितां मारवी खे उमर बादशाह खयों। सो तव्हांजा छा ख़्याल आहे बारे में? असल में वाक़ई कंट्रावर्शियल शयूं आहिनि मारवी जे माॻ जे हवाले सां, ॻोठ जे हवाले सां। पर हिते सभ खां पहिरीं जेको मारवी मेलो 1967 ग़ालिबन साल आहे, उते डिप्टी कमिश्नर सैद नूर अहमद शाह लॻायो, जंहिंमें सिंध जा उन वक़्त जा जेके बि आलिम अदीब हुआ उन्हनि मकाला पढ़िया हुआ, उहे लिखत में मौजूदु आहिनि उठा में मलिक नाले किताब में। सो उन वक़्त में उन्हनि इहा जस्टिफाई कई त मारवी भालवा जी आहे। पर पोइ जॾहिं ज़ाहिर तारीख़ मंझि जॾहिं तहक़ीक़ थिए थी त काफ़ी शयूं उन में कंट्रावर्शियल में अचनि थियूं। ऐं पोइ जे इलाही अदीबनि जी साईं मामूर यूसुफ़ाणी असांजो उमरकोट जो तमामु वॾो अदीब आहे, मुहक़िक़ आहे। उनजे चवण मुताबिक़ त मारवी खारोड़े जी हुई ऐं उन बैत बि हिकिड़ो जेको आहे सो उनजो कोट कयो आहे, खारोड़ा खणी ॿेड़ी पिया विया। सो इहे ॻाल्हियूं आहिनि पंहिंजी जाइ ते। इहा तहक़ीक़ तलब ज़रूरु ॻाल्हि आहे त मारवी किथे जी हुई भालवा जी। पर हिन वक़्त ताईं माना जेके मुतफ़िक़ तौर ते घणाई जेका आहे उहा भालवा सां मुंसलिक कनि था मारवी खे। पर असल में ॻाल्हि आहे मारवी जी किरदार जी, ऐं हुनखे बिटाई पंहिंजे पूरे हिकिड़े सुर में ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां ॻायो आहे। हुबुल वतनी जो हिकिड़ो वॾो इश्तिहारो आहे। की छॾिया सूमरा तिन पवारनि पचार, जड़ जिनी जी जान में लॻी री लोहार, पखा ऐं पवार ॾिठे मूं ॾे थिया। ऐं इन क़िस्म जा जेके जज़्बा आहिनि उहे उन हिकिड़ी थरियाणी मंझि मौजूदु हुआ, जेका रेशमी ऐं अतलस
जे कपिड़नि ऐं खाद खुराकनि खे ठुकराए करे उहो पंहिंजे मारवी मलीर जे जेको आहे सो महक खे वधीक पसंदि कई थिए। ऐं इहो असां सभिनी जे लाइ हिकिड़ो पैगाम आहे पंहिंजी मिटी सां मोहबत करण जो, पंहिंजे देश सां मोहबत करण जो, पंहिंजे वणनि टिणनि सां मारोड़नि सां मोहबत करण जो। ऐं हिते जेके थोरो घणो कमु थियो आहे उन खे बि एप्रिशिएट कंदे मतिलबु मुंहिंजी हिकिड़ी तजवीज़ आहे त मारवी जो मेलो गुज़िरियल 90 जे ॾहाके मंझि मारवी जो मेलो हिते बि कंट्रावर्शियल, उन में ख़ुदि आऊं मारवी जे मेले जे स्ट्रक्चर जे ख़िलाफ़ु असां बुख हड़ताल कई हुई। अच्छा। ऐं उन ते असांजी वॾी तनक़ीद बि थी हुई। असां चयोसीं त उहो मारवी जो मेलो भालवा में लॻणु खपे, ॻोठनि में लॻणु खपे ऐं उहो उन वक़्त जे कल्चर जे डिपार्टमेंट जेको आहे इतलात खाते वारनि उन्हनि गॾिजी मिठी कयो पिए।